अशहदु अल्ला चाहे रिश्ते जो हुजन, रिश्तो चाहे खून जो हुजे, चाहे दोस्ती जो हुजे, ये सारियूं खुशियूं पंहिंजी जगह में थे। पर अॼु जेका असांखे ख़ुशी, अॼु जेका असांखे ख़ुशी नसीब थी आहे, इहा ख़ुशी न जिस्मानी आहे, न सियासी आहे, न समाजी आहे, इहा ख़ुशी रूहानी आहे। रूहानी या खुशी रूहानी है। ऐं रूहानी खुशी असली खुशी होती है। जिस्मानी खुशी हिते खत्म थी वेंदी, खूनी खुशी हिते खत्म थी वेंदी हली, ऐं समाजी खुशी हिते खत्म थी वेंदी। वीचारी सियासी खुशी जो तो कोई टाइम ही कोन्हे। सियासी खुशी तो 5 मिनट, सियासी खुशी असीं जॾहिं कंहिं नेते पंहिंजे नेते खे जीतायूं बस उन ॾींहुं खुशी हुई। सियासी खुशी यानी वोटन की खुशी असां वटि अल्लाह जे फज़ल सां हिते अहिड़ो जेको सो नमूनो चलियो आहे, जंहिं बि नेते में हथ विधो उनखे जीतायूं, उनजे लाइ महिनतूं करियो, उनजे लाइ ढोड़ भॼ करियो, उनजे लाइ ज़बरदस्त जेको आहे सो राति ॾींहुं हिकिड़ो करे महिनतूं करे उनखे जीत जो ताज पहिराए करे रवानो कयो। उहो हिकिड़ो ॾींहुं त ख़ुशी थिए ऐं ॿिए ॾींहुं ख़ुशी सारी मेरा इश्क हो।